नाज़िम पे पासे अवां ॿुधाईंदा हलूं त गुपचाणी वेझो सराड़ी लिंक रोड ज़बून हाल हुअण सबब रहवासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वधिक तफ़सील मसूद ज़ंगेजो जी हिन रिपोर्ट में। गुपचाणी सराड़ी लिंक रोड केतरनि सालन का मरम्मत न थियण करे ज़बून हाल बणिजी वियो आहे। हंधा हंधा खॾा पइजी विया। रोड तबाह हुअण करे हितां जा रहवासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रोड टुटल हुअण करे मरीज़ अस्पताल पहुचण खां अॻु ई फोत थियो वञनि। 17 किलोमीटर जे रस्ते मां सिर्फ़ 5 किलोमीटर रोड जो टेंडर थियण ते अवाम में वेतर मायूसी फैलिजी वई आहे। उन सिलसिले में हितां जे रहवासी आहिनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरनि ई सालनि खां हिन रोड जी मरम्मत न थी सघी आहे। चूंडियल नुमाइंदा वोट वठण महिल असां सां वाइदा कयो वञनि मगर पोइ असांखे ऐं हिन रोड खे मुकम्मल नज़रअंदाज कयो पियो वञे। रोड जे करे असां सीरियस मरीज़ अस्पताल ताईं नथा पहुचाए सघूं जेके अॻु में ई फोत थियो वञनि। असां अचनि था पाण शायदि तव्हां करे वियो आहे, तव्हां सर्वे करे वियो आहे त बि अचनि आहे अलाए चक्कर त अलाए कहिड़ो आहे ख़बर नथी पए असांखे। असां इहो त सुख थिए ॿियो त कुझु कोन थो मिले, न नौकिरी मिले थी न का शइ न को का शइ कान थी मिले। बस असांखे रोड खपे। हिकु ई किरोड़ रुपया वठियो माने खायो रोड जो असां रोड ठाहे जो अधु रोड ठहे कोन थो। हिननि खे केरु चवण वारी पार आहे कान का हिते। रोड जा झाका आहिनि, माण्हू परेशान आहिनि, गाॾी वारा अचनि कोन था, ग़रीब माण्हू पंधु किथां खां किस्तानी वञनि। सिराड़ी गुपचाणी जो विच आहे, ही रोड ठहे कोन थो। ही रोड जेको आहे तमामु ज़बून हालत में लॻो पियो आहे। हिते खॾा आहिनि ऐं बरसाति में हिते वधि खां वधीक तकलीफ़ थिए थी असांखे। हिते जेको आहे हिते विच में कई ॻोठ आहिनि जंहिंखे मुश्किलातूं पई अचनि थियूं। अस्पताल ताईं को मरीज़ जेको आहे खणी था वञूं त मुश्किलातूं पई अचनि थियूं। ऐं हिते जेको तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि जेको आहे उहे अघोर निंड सुतल आहिनि। हिन पासे वोटनि खां पोइ जेको आहे निहारनि ई कोन था। रोड ख़तमु थो पियो आहे। जीअं पैसेंजर असां खणंदा आहियूं त वेंदा आहियूं, को मरीज़ खणंदा था वञूं त गाॾी माना पंचर थियो वञे। नयूं गाॾी वठूं था छो भई हीअ हालत आहे, सॼो ख़तमु थो पिया गाॾी। टायर हीअं 3-3 4-4 सोला पथर चढ़ियो वञे। जो मरीज़ आहे असां वटि त गाॾी माना पंचर थियो पियो आहे त असां परेशान थियो बीठा आहियूं। गुपचाणी खां सराड़ी ताईं सूरन में जेको बीमार आहे त असां पहुची नथा सघूं। का माई ॿार ॾियण जे लाइ बि उनजी ॻाल्हि त वैल में आहियूं असां। हिननि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द रोड नई सर ठाराए रही असांजो बुनियादी मसइलो हल कयो वञे। कैमरामैन रियाज़ ज़रदारी सां गॾु मसूद ज़ंगेजो, आवाज़ न्यूज़ गुपचाणी।